जहर जिंदगिया। चइबो त अॼु मलाखड़ो थींदो। ॾिसी छा थो हेबत करीस पूरो। खबरदार मता डंडो आयो थई। धक अहिड़ो हण जो न रत वहे न उज़बो भॼे। मुड़स खारण जो इरादो अथव त उहा ॻाल्हि कयो। बाक़ी सुका धक भली हणो उन्हनि जी तव्हांखे इजाज़त आहे। जे इहा ॻाल्हि आहे ख़ैरू त पोइ खण पंहिंजे भाउ खे दिल्लीअ में वेड़े सेड़े। अरे वठोसि। चङो मीरा, मां हाणे हलां थी। घणी देर थी वई आहे। अध वारा इंतज़ार कंदा हूंदा। हो अची विया तुंहिंजा अध वारा। अबा भली आयो जी आयो पुट। चाची त सफ़ा टड़ लगी पई आ। अधी त असांजो सफ़ा हाँ ही फाड़े छॾियो। मूं सम्झो त चाची मोकिलायो। अम्मा जी तबीयत अहिड़ी थी वई हुई पर शुक्र आहे मालिक जो जंहिं भलाई कई। छा चयो डॉक्टर? डॉक्टर जो चङो जो वक़्त ते खणी आयोसीं। जेकर थोरी बि देर कयो आहे न त पोड़ी पूरी थी वञी आहे। छो त हुनजो बुखार मथे ते चढ़ी वियो। रत जी घटिताई अथसि न। जेकॾहिं चाची जी रत घटि थिए आहे न त पोइ त को मसलो ई नाहे। अधे राणे मां त ड्रम रत जो निकिरंदो। जेकॾहिं चओ त पीआरियूं चाची खे। तुंहिंजा बाबा रत चढ़ंदी आहे बीपी नाहे। वजया रत चाड़ियो या प्यारियो मां त हाज़ुर आहियां। चाचा जेकॾहिं ड्रम न त पोइ बि 2-3 बाल्टियूं अधे राणा मां निकिरे थो। जेकॾहिं तव्हां चयो त पोइ कढे थो। जेकर डॉक्टर रत जे लाइ चयो त मां जा अमल खे तव्हांजे रत जी ज़रूरत न हुई। इन करे जो तव्हांजी रत लॻंदी ई न। छा चई घर में घिरण जो इरादो? अरे घर में घिरण जो इरादो कयो अथई त तोसां इहा हालत कई आहे। जीन घर में घिरी आहे त तोखे फट मारे छॾिया। तुझे जिस्म जा टुकर टुकर करे छॾिया। इन जहान में तू जीरो न हुजी आ। शुक्र कर त घर में घिरण जो इरादो कयो हुई जो मार खाधी थई। कमीना ॿिया बि घणा पर खेरूअ जी बूटी बि आहे ॿी। अञा त तव्हां मुंहिंजे बुत जी खारस बि नाहे लाथी। तुझे बुत जी वाकई ख़ारिश लथी न आहे। शायद तोखे ख़बर न आहे त हलार जी मार ख़बर न चार। हिन निभागे खे ख़बर ई न आहे हलार जी सट थॾे ते मुड़स चट। यार न तोखे सफ़ा अक्सुल अकुल ई नाहे। मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं उठ जी रत भोलीअ खे चाढ़ियो त छा भोली उठ थी वेंदी? अच्छा चाचा अलाह ख़ैर कयो। जेकॾहिं कोई बि कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त असां हाज़िर आहियूं। बाबा हुसैन बाबा परे नहीं निकले पण गद हिकु आहिनि बेटा। ज़रूरत पई तव्हां परे कोन चऊं दादा पोइ हाणे असां अलाह बाबा वक़्त ते मां खे दवा पीआर अधीअ जो कमु आहे। तूं ये छा पियो चई? सच पियो चवां। वञी खैरूअ जो बिलो कयो न त हालार खान रलीअ जे तह खां विञाए छॾींदुसि। कम त कसो थियो राज़न पर हाणे छा कजे? हा मलूक ॻाल्हि त सम्झ में नथी अचे। हालार वारा पेरो खणी कीअं खैरूअ वटि पहुता? हालार के सिम जो नंबर रबन वारनि खे मिलियो हूंदो। जेको थियणो हो सो थियो। हाणे तव्हांजी खैरू जो सार लहो।
खैरू तो असां चङाई कई आहे। ठीकु आहे महबूब, तुंहिंजी महिरबानी, तूं असांखे ॼाण ॾिनी। तूं वञी सघीं थो, असां पाणे खैरू जो बंदोबस्तु कयूं था। मां त चवां थो हली रईस खे खैरू जी हक़ीक़त ॿुधायूं। न मलूक, रईस कमाल खान खे ॻाल्हि कोन कबी, न त रईस कमाल खान जा हथ असांजे गिची में पवंदा। ॿी कहिड़ी वाह आहे खैरू खे छॾाइण जी? पहिरियां पंहिंजे तरफ़ खां कोशिश कयूं था, अगरि ॻाल्हि गॾी थी वई न पोइ हली सरकार खे ॿुधायूं था। बाबा साईं कालू हाज़ुर आहे। ताल जी बादशाह जो ख़ैर। कालू तुंहिंजो नंढड़ो पढ़ंदो आहे? न बाबा साईं, पढ़ंदो न आहे। पोइ भला छा कंदो आहे? साईं सॼो ॾींहुं भिटियुनि में रुलंदो थो अचे। पोइ पढ़ाई छो न थो? असुल ॾाढी कोशिशि कयूं पर ठुप पढ़ण खां जवाबु ॾेई छॾियो। पोइ हाणे हीअं कर, सुभाणे हवेलीअ ते मोकिलीसि, घर जो कमकार बि कंदो, ॿाहिरों बि कमकार करे ईंदो। ठीकु आहे बाबा साईं, सुभाणे बंगले ते मोकिलींदोमांसि, पर आहे अञा नंढड़ो ॿारु, जेकॾहिं छिड़बू मिलियुसि न पोइ वरी भॼी वेंदो। न कालू न, छिड़बू केर बि कोन ॾींदुसि। ऐं ॿियो त घर में एॾो को कमकार बि कोन्हे, हूअं बि घर में कमकार लाइ नौकिरियाणी बि आहे। तूं इहो फिक्र ई न कर, असांजो बच्चो आहे, छिड़बू केर ॾींदुसि। बाबा साईं सुबुह जो साजुर बंगले ते पहुची वेंदो। कालू जेकॾहिं राति जो देरि थी वेंदसि त मां पाण वटि राहे छॾींदोमांसि, तूं कोई न कजांइ। सरकार, रेस त वॾो आहे, मेणे मखण जाॾे वरा ताॾे वरे थो। बाबा जे इहा हालत रही, ॻोठ वारा हारी सभु मथे ते चढ़ी वेंदा। बस काबू खान है, अदा जी तबियत अहिड़ी आहे, हुनखे केरु चवे। काश जे वॾे रेस जी बि तव्हां जहिड़ी तबियत हुजे हा न। हूं बि वॾेरा ॿार जेके हूंदा आहिनि, अरड़ा हूंदा आहिनि, तॾहिं त माण्हू कन कंदा न। जेकर अदा जी तबियत मूं जहिड़ी हुजे हा न, त ॻोठ जी मामूली छोरी खे छेड़ सां मूं खिलाफ़ एॾो सख़्त कदम न खणे हा। सरकार सच जे पुछो न, वॾे सरकार इहो फ़ैसिलो सरासर ग़लति कयो। हलण जे तव्हां खणी आयो हा न, हलण जे 10-20 मुंहुं मेणी छॾिया, छा थिया? पोइ हलण जी कहिड़ी मजाल आहे जो ॿीहर कुझु आहे? फ़ैसिले जो ज़ोर हलण जो न, पर हालार जो हुयो, ऐं हालार खे हुनजी सज़ा ज़रूरु ॾींदुसि। जेसि ताईं बेगैरती जो पलांद हालार खान खां नथो वठां, तेसि ताईं हिन दिलि खे सुकून न मिलंदो। बाबा साईं, हालार जी तव्हां जे अॻियां कहिड़ी हैसियत आहे? हे वॾो भोतार हालार खे अखि ॾेखारिया न त हालार ॿिणक बि ॿार न कढिया। पर साईं सरकार हारनि नारनि सभिनी खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। बाबा जे मां बि कंहिं हारी खे कम जो थो चवां, मूंसां बि चहड़ ॾेई था ॻाल्हाइनि। मां ॼण हुननि जो हारी आहियां, हो ॼण मुंहिंजे मथां कमदार आहिनि। पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे, मां छा थो करे सघां? बाबा साईं मूंखे पंहिंजी परवाह न आहे, मां तव्हांजो थो सोचां। हाणे वॾो सरकार तव्हां जे मथां पग रखे, ऐं वॾो भोतार वञी के उमरा करे, वञी हज करे, बाबा निमाज़ूं पढ़े ऐं तौबह करे। माशाअल्लाह तव्हां जवान थी चुका आहियो, ऐं वॾे भोतार बाबा कमरदीन वारी तव्हां में झलक आहे, ऐं उहो रोब ऐं दाबो बि आहे तव्हां में। कांबू इहो त अधे वॾे खे सोचणु घुर्जे। मां इहो सवाल अधे वॾे जे साम्हूं नथो उथारे सघां। बस को कम कर, दुकान ते वञी तकड़ो चांहि ऐं खंडु आणे ॾे। एॾो वांदो न आहियां जो तो लाइ दुकान ते वञा। वांदो नाही त हिते छा कोरट पियो हलाई? सभु कंहिंखे पंहिंजा कम आहिनि। वॾो को निभागो आहीं। जेकर तूं जो कम कयां त पोइ सदोरो, न त निभागो। सियाणा ऐं सदोरा ॿार कंहिंखे बि कम खां जवाब न ॾींदा। हेॾे कर नानी, ॿुधा त छा वठणो आहे? हिकु पती, 10 जी खंडु ऐं 30 रुपए जो खीर वठी अचां। हल एतिरी चांहि खंड वठें थी, भला महिमान अचणा आहिनि छा? अम्मा जी तबियत सही न आहे, चांहि सिर्फ़ उनखे करे ॾींदसि, सम्झी वए? हाणे भला चाची जी तबियत कीअं आहे? हाणे माशाअल्लाह ठीकु आहे। तूं वञ हाणे जल्दी सां खंड ऐं चांहि वठी अच, अॻ में ॾियारी में देरि कराए छॾी। वञा थो वञा। हुकुम कयो जीजा, कीअं न्यापो कयव? तोॾे न्यापो इन लाइ कयो आहे त माई सकीना बीमार थी पई आहे, ऐं अॼु खां पोइ हिन घर जो सॼो कमु तोखे ई करणो पवंदो। इहो त आहे जीजा, पर मां कुझु बि नथी ॿुधणु चाहियां। जेसि ताईं का नौकरियाणी नथी मिले न, तेसि ताईं हिन घर जो कमु तोखे ई करणो पवंदो। जी जीजा, मां कमकार कयां थी,
पर मूंखे रद पचा करण न ईंदो आहे। शादीअ जी उमिरि थी अथई, अञा तोखे रद पचा बि नथो करणु अचे? माण्हू तोखे विहारे कराईंदा छा? इहा ग़रीबाणी रद पचा अचे थी जीजा, पर तव्हां अमीरनि जा खाधा ई अलॻि हूंदा आहिनि। चरी माण्हू उमेद न हलाईंदो। थी सघे थो त तुंहिंजी शादी कंहिं अमीर घराणे में थिए, छा पोइ तूं उते मानी न कंदीअ? जीजा अहिड़ा मुंहिंजा भाग किथे आहिनि? भाग बि खुली पवंदा। हिन वक़्तु वञी तूं रंधिणे जी सफ़ाई कर, पोइ मां अची तोखे ॿुधायां थी त रद पचा कीअं कबो आहे। मां तूं इजाज़त ॾी त मां पंहिंजे भाइरनि खां थी अचां। जेकॾहिं तूं सम्झी थी त तुंहिंजे भाइरनि जी काती तुंहिंजे कंध जे मथां हटी वई आहे ऐं तूं उतां जीअरी वापसि अची सघीं थी त पोइ भले वञ। मां केरु थींदो आहे तोखे रोकण वारो? हुनजी भेण आहे, हू तुंहिंजा भाइरनि। कंहिं बि मुड़ुस जो इहो शान न आहे त न्याणियुनि मार कनि जेतो वारा भाइर कंदा आहिनि। केॾा बि ज़ालिम छो न हुजनि, पर पोइ बि मुंहिंजा भाइर आहिनि, उन्हनि जी सिक त सताईंदी न। अड़ी चरी हू तोखे मुई सहाए वेठा आहिनि ऐं तूं उन्हनि जी सिक पंहिंजे सीने में सांढे वेठी आहे। उन्हनि खे विसारणु मुंहिंजे वस में हुजे हा त कॾों को विसारे छॾियानि हा। तो अॻियां मिंथ न कयां हा पंहिंजे भाइरनि सां मिलण जी। मुंहिंजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे, 100 दफ़ा इजाज़त आहे। सुभाणे वञी उन्हनि सां मिली अचु। हा ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं हू तोखे नुक़सान था पहुचाइनि पोइ उन्हनि खां पलांद वठणु मुंहिंजे मथां फर्ज़ पणिजी वेंदो, छो त कलसुम तूं मुंहिंजी निकाह बदल ज़ाल आई, मुंहिंजे निकाह में आयल आई। ऐं पर ॻाल्हि त ॿुध, हालार खान भला इन यार खे हिते छो न रखियो? लाउती इन जे करे हिते कमाल खान जा चिमचा ईंदा रहंदा आहिनि। छा इहो चमचम में शुमार आहे छा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पाणी पी सघां थो? सदीक यज़ीदी टोले मां न आहियूं जो पाणी ते पाबंदी हणंदासीं। पी वठ भली। ज़मीन ते उस बोरिंग वारो नलको ख़राब थी पियो आहे, इन करे सोचम त पाणी पी अचां। जंहिं वक़्तु उञ लॻई न हलियो अचो, हिते पाणीअ ते का बंदिश न आहे। महिरबानी। छा थो सम्झी हेबत? लाउसी इहो खैरू जी जात आयो हो। असांजी बैठक खां वधीक रबन वारी जो ताक सोली हुयसि, उते पाणी जो मट हमेशा भरे पियो हूंदो आहे, उते छो न पाणी पीतई? सिद्दीक पियो अचे, हाणे ख़बर पइजी वेंदी त खैरूअ खे उते ॿधी रखियो अथनि या कंहिंसे ॿी हंधि। सिद्दीक ॾे ख़बर, का खैरू जी ख़बर पई? ॿाहिरि त नज़र कोन आयो, बाक़ी जेकॾहिं कमरे में बंदि करे रखियो अथऊं त उहो कोई ॿी ॻाल्हि आहे। उते खैरू खे कॾहिं बि कोन रखंदा। खैरू जो हुते न आहे, ॿिए कंहिं हंधि रखियो अथनि, उहा बि शाम ताईं ख़बर पइजी वेंदी। खैरू जी ख़बर लाहिण मुश्किल आहे। रमज़ान हिन वक़्तु हालार घर वियो आहे। लाहौती हैबत उताक ते आहिनि। हालार जॾहिं घरां निकिरी उताक ते वेही रहियो न त पोइ खैरू उते ई बंदि हूंदो, पर जे उताक छॾे ॿिए हंधि विया त पोइ खैरू पक सां उते हूंदो ऐं असांखे लिकी हुननि मथां नज़र रखणी पवंदी। अम्मा मां त जीजा न्यापे ते वञी फासी वियसि। छो? छा में फाती आई? जीजा चए थी त मूं वटि नौकरी कर, जेकॾहिं नौकरी नथी करे त तेसी ताईं कमु कर जेसि ताईं मां ॿी नौकरियाणी हथु कयां। जीजा वटि कमु कंदी त लही कान वेंदी, पघार बि मिलंदई। मुंहिंजूं सभु साड़ियूं वतन ते वांदियूं फिरंदियूं, मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां कमु कयां पराए दरनि ते। पुट शानी, तोखे उते कम ते वञणो पवंदो। मूंखे रईस चयो हो त जेसि ताईं माई सकीना सही नथी थिए तेसि ताईं पंहिंजी धीअ खे मोकिल, मिड़ी वॾेरीअ जो हथु वंडराईंदी। माई सकीना हाणे ठीकु थियण खां गरी आहे, जेकॾहिं ठीकु बि थी वई न कमकार कोन कंदी। माई सकीना जे आसरे ते कोन वेहंदा। पुट तूं हीअं कर, जेसि ताईं का नौकरानी ॿी मिले न तेसि ताईं भली तूं हुन हवेली में कमु कर। साम्हूं वेठी आहे चवीसि न,
न न मां कोन वेंदसि एॾो तोखे लाचार आहे जीजान जो त तूं वञेसि। अम्मा अच्छे मथे में वञी पराए दरनि ते कमु कंदी ठहंदी। बाक़ी मां ठहां थी। अम्मा कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, वञी हथ वंडराईंसि न। हा न त इहा जीजा सॼी उमिरि पई मूंखे ताना ॾींदी ऐं भोतार वरी तुंहिंजे पीउ सां जुट कंदो। जीजा मयारू ॾे या भोतार कावड़जे, पर सुभाणे मां कान वेंदसि। पुट चरी आई छा? रईस छा चवंदो त ख़ुदनि खे हेॾा इलाज कयमि, हाणे वरी जेको आहे सो ख़ुदनि ले थो करे। भोतार इहो थोरी सोचींदो त छोकिरीअ कमकार खां इनकार कयो आहे, पर हू त इहो सोचींदो न त मूं छोकिरीअ खे मोकिलण खां इनकार कयो आहे। पर बाबा बराबरि खे छॾ पुट, जे 2-3 ॾींहं जीजा सां वञी कम में हथ वंडराईंदीअ त ॻरी कोन वेंदीअ। नौकरियाणी जो छा थियो? रुखसार बेगम, अॼुकल्ह संग वठणु सवलो आहे, पर नौकरियाणी ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं संग वठणु सवलो आहे न साईं, त पोइ करायो कमाल खान जी शादी। वठो हिन जे लाइ संग, मूंसां हथ वंडराइण वारी त अची वेंदी। भाॼई फिलहाल शादी करण जो मुंहिंजो को बि इरादो न आहे। ॾिस कमाल खान, हिन वक़्तु असां तोखां तुंहिंजी राय पुछूं था। मां तोखे एतिरो चवंदुसि त कुझु ॾींहंनि में सोचे पंहिंजी पसंदि ॿुधाए, जितां मां तुंहिंजो रिश्तो ॻोल्हियां। जेकॾहिं तो मूंखे पंहिंजी पसंदि न ॿुधाई त पोइ फ़ैसिलो मां पाण कंदुसि, ऐं जेकॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो अची वियो न त पोइ तव्हां वटि इनकार करण जो को बि सबबु न रहंदो। तव्हांजा सभु फ़ैसिला मुंहिंजी अखियुनि ते था साईं, पर ही मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो आहे। उन करे तोखे एतिरी मोहलत ॾिनी आहे, पर हाणे मोहलत जो वक़्तु बि पूरो थी वियो आहे। उन करे कुझु ॾींहंनि में मूंखे पंहिंजे फ़ैसिले खां आगाह कजो। जेकॾहिं तव्हां डर कई ऐं मूं तव्हां लाइ किथां रिश्तो घुरी वरितो त पोइ इनकार करण जो तो वटि को बि हक़ न हूंदो। जवान आहे, जज़्बाती आहे, हुनजे मथां पंहिंजो फ़ैसिलो मढ़णु ग़लति हूंदो। तव्हां रिश्तो बि घुरियो ऐं अदा कमाल खान रिश्ते करण खां इनकार करे, इहा ॻाल्हि सोची अथव? मूं सोचे छॾियो आहे। कमाल खे आज़ादी, कमाल खे बाग़ी पई बणाए। पहिरियां असांजे ॻाल्हियुनि मां हू कॾहिं बि ईअं उथी न वियो आहे जेको हुन अॼु कदम खयो आहे। ऐं इहो खयल कदम कमाल खान ऐं असांजे विच में नफ़रत खे जनम ॾींदो। मां नथो चाहियां त असां भाइरनि जे विच में इहा नफ़रत वधंदी वञे ऐं एतिरो वधी वञे जो हुनजो ख़ात्मो वञी मिल्कियत जी विरासत ते थिए। इहो मां पंहिंजी ज़िंदगीअ में थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि। सम्झां थो त अॼु मूं मां हथ कढंदो। तूं छा थो सम्झे त असां तोखे हितो वञणु ॾींदासीं? तो केतिरो ई सुथरो ऐं सवलो। अञा बि मूं मां हथ न कढंदो। छा मुंहिंजी शादी कराइण? बस ज़बान पंहिंजी फत रख। कमीना कंहिं जाइ जा पंहिंजो पाण खे छा थो सम्झे? हाँ तुझूं लाऊं कब्रिस्तान में न लाराए छॾियई। चल गोरा कालार खान, जेतिरो सुभाणे बर्दाश्त बि करे सघी। हथ हल्को रखा। मां बर्दाश्त कयां तो भी तुझी मार।
त मां तोखे हितां जीअरो ई छॾे ॾींदुसि त सही सलामत हले वञ कर। इहो तो सम्झी न? शायदि तोखे ख़बर नाहे हालार जी सट थधे ते मुड़िस झट। ॾिस पुट, तूं हाणे भोतार जी हवेली में कमु करण थो वञी, उते तोखे ख़्याल सां रहणो पवंदो। ॾिसो, जेके तूं घर में शरारतूं कंदो आहीं न, उहे उते कोन करे सघंदे। मूंखे तुंहिंजे तरफ़ खां का बि शिकायत ना अचे भोतार जे तरफ़ां। बाबा, तूं मूंखे नंढो ॿार सम्झी थो, मां नंढो ॿार न आहियां। मूंखे ख़बर आहे त तूं जोधो जवान आहीं, पर उते तोखे जेको बि कमु चवनि जीव जीव करे कजांइ, कंहिं बि कम खां इनकार न कजांइ। बाबा, तोखे त ख़बर आहे मां जलू आहियां, जल पटाको। कम खे असुल ॿुहारे वठंदुसि, तूं जो खुटको न कर। पुट, जेकॾहिं तूं जीजा ऐं भोतार जी दिलि खटे वरिती न, त पोइ तोखे उहो ॾाढो भाईंदा। जेकॾहिं हू न भाईंदा न, तॾहिं बि मां कम दिलि सां कंदुसि। शाबाश बच्चे खे, अच त हलूं। जेसी ताईं असुल हकीकत नथो ॿुधाई त तो वारी सिम इन कमाल खान वटि कीअं पहुती, तेसी ताईं मां तोखे हितां त न छॾींदो साईं, मता या तोखे भुल हुजे। मूं तोखे 10 चकर ॿुधायो आहे त मुंहिंजी मोबाइल सां गॾु मुंहिंजी सिम बि गुम थी वई। मूं हुनजो पहिरों त नाहे खयो जो तोखे ॿुधायां त कमाल खान वटि कीअं पहुती। हे ये कोन मञींदो हालार खान, जेसी ताईं हिन खे वण सां उबतो न टंगींदासीं। ही छा ॿुधाईंदा त हिनजा वॾा बि कमीना ॿिया बि घणा, पर खेरूअ जी ॿुटी बि आहे ॿी। तूं त छा, पर तुंहिंजा वॾा बि मुंहिंजो कुझु बिगाड़े न सघंदा, कुझु बि न। लाहूती जा वॾा भले तुंहिंजो कुझु बि न बिगाड़े सघनि, पहिरीं तूं मूं वटि जान छॾाए, मूंखे त मुंहुं ॾे। ओ लाहूती जे वॾनि ते वञ, तोखे त सतरो छॾींदुसि मां। तूं ख़ुशि थो थिए त कमीना ॿिया मुंहिंजी ॿूटी बि। मां कमाल जे करे ॾाढो परेशान आहियां। मूंखे खौफ़ आहे त कमाल जा कदम ग़लति रस्ते ते वञी रहिया आहिनि, वरी किथे अहिड़ो मसइलो पैदा न करे जंहिंजे करे मुंहिंजी ऐं मुंहिंजे पूरे ख़ानदान जी बदनामी थिए। गफ़ार खान, कमाल खान तव्हांजो भाउ आहे, अमीराणो ॿार आहे, ज़ाहिर आहे अरडायूं त कंदो न। ॻोठ जे न्याणियुनि में अखि विझण पुठा इहा अरडाई न आहे, इहा त बेहयाई आहे, बेहयाई जंहिंखे गफ़ार खान कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदो। बाबा साईं, पोइ कमाल खान जी शादी छो था करायो? हमेशा जे लाइ इहो मसइलो ई हल थी वेंदो। शादी लाइ बि राज़ी नथो थिए। ॿुध न, इहो कमु तूं करे सघीं थो। बाबा साईं, जे तव्हांजी इजाज़त आहे त पोइ मां इहा कोशिशि बि करे थो ॾिसां। भोतार साईं, जेकॾहिं नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। ॻाल्हि कर वठा। गफ़ार खान, मां चवां थो त तव्हां उमिरि ते हलिया वञो ऐं पग जी ज़िम्मेवारी ॾियो कमाल खान खे। जीअं हू ॻोठ जो बेड़ो ॿोड़े छॾे, कमाल खे छूट ॾेई छॾियां, सो बि पंहिंजी हयातीअ में। न वठा न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे अदा साईं त तव्हां मूंखे कॾहिं बर्दाश्त कोन कंदो। जेसि ताईं तव्हां हयात आहियो तेसि ताईं इहा पग मूंखे कोन मिलंदी। बाक़ी तव्हांजे मरण खां पोइ मां हिन मिल्कियत जो वारिस थी सघां थो। हाणे तव्हांखे मरणो पवंदो जीअं मां पंहिंजी आज़ादी जो पूरो मज़ो माणे सघां। बाबा साईं, तव्हांजे सिर बख़्त जो ख़ैरु हुजे।
ओठो सही थो चएव। बाबा साईं जेतिरो हिन मिल्कियत ते तव्हांजो हक़ आहे न, त ओतिरो ई हक़ कमाल जो बि आहे हिन पग ऐं मिल्कियत ते। बस खुदा न बस, पंहिंजी औकात खां वधीक ॻाल्हाए वियो आहीं। हिन मिल्कियत ऐं पग जो वारस उहो ई थींदो जेको उनजे लाइक़ु हूंदो। ज़ालिम जो उनजे मथां को बि हक़ न हूंदो। पोइ भली उहो ज़ालिम जो सॻो भाउ छो न हुजे, पर उनखे बि बेदख़ल कयो वेंदो। तव्हांजी नियत खुली मूं साम्हूं अची वई आहे। अदा वॾा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।